काछे में गुर्बत बुख मुफलसी सबब 100 मां 60% खानदान गुर्बत वारी लकीर हेठ जिंदगी गुजारिन था। केतराई खानदान ऐं संदन गर्भाती मासूम बारड़ा रात जो बुखे पेट सुम्ही रहन था। पाकिस्तान ऐं सिंध में कम कंदड़ चैरिटी ऐं फलाई इदारा गुर्बत सर्वे प्रोग्रामन तहत लखे रुपया हज़म करण में मसरूफ़। गरीब खानदानन जी का बि मदद न पई कई वञे। कारकर्दगियुनि खे फोटो सेशन ताईं सिर्फ़ महदूद रखियो वियो आहे। वधंदड़ महांगाई ऐं गुर्बत काछे वासियुनि खां जीअण जो हक़ खसे छॾियो आहे। हिकु ताज़ा सर्वे रिपोर्ट मुताबिक़ काछे जे कंबर ज़िले खां वेंदे दादू जामशोरो ताईं काछे में लखें एकड़ एराज़िन में वेठल इंसानी आबादी सर्वे रिपोर्ट मुताबिक़ बुख मुफलसी बेरोज़गारी कसम परसी सबब बुखे पेट वक़्तु बसर करे रही आहे। 100 मां 50% खानदान वटि मुर्गो खाइण लाइ वेले जी मानी 20% माण्हू बवेला सूरनि सां खाइनि था ऐं 15% माण्हू जायदादनि ज़मीननि पैसे ऐं मिल्कियतनि वारनि माण्हुनि में शामिल आहिनि। 15% इंतहाई गुर्बत जी लकीर में मजबूरीअ सबब पिनी पेट पालीनि था। काछे में रहंदड़ इंसानी ज़िंदगी मासूम बारड़ा पीरसन मर्द औरतूं काठियूं विकिणी वाण नोड़ी ऐं पेशे जे धंधे मां वेले जी मानीअ जो ख़र्च कढनि था, जॾहिं त काफ़ी खानदान पिनी पेट पालीनि था। मिलियल ॼाण मुताबिक़ इलाइक़े में बरसातूं घटि पवण ऐं बिजली बोरान गुज़िरियल 7 सालनि दौरान काछे में गुर्बत जे अंग अखरनि में ॿीणो इज़ाफ़ो थियो आहे। बिजली न हुअण करे आबाद थींदड़ ज़मीनूं गैराबाद थियूं। बरसातूं न पवण करे चौपाए माल ते गुज़ारा कंदड़ मालूद ऐं पोरियतनि लाइ मसइला अञा बि वधी विया। गुर्बत ऐं बेरोज़गारीअ में वॾे पैमाने ते इज़ाफ़ो थियो आहे। ग़रीब खानदाननि लाइ ज़िंदगी गुज़ारण चैलेंज बणिजी वई, जॾहिं त गुर्बत जो एतिराफ़ खुद हुकूमत ऐं इदारा बि करे रहिया आहिनि। काछे में गुर्बत सबब सवें खानदान पंहिंजे मासूम ॿारड़नि खे तालीम ॾियारण बजाए कमायल पोरे वारे पैसे मंझां घरनि जो गाॾो हलाइनि था। ॿारड़नि खे तालीम ॾियारण बजाए होटलनि गिरेजनि जे दुकाननि ते माल मता चाढ़ण ॿनी बारे में हथ वंडाइण वारनि कमनि ते लॻाए छॾीनि था। सिंध जो दादू ज़िलो काछे जे सभ खां वॾे ऐं वसी बयाबानी ऐं बारानी पटीअ ते मुश्तमिल ज़िलो जंहिंमें हज़ारें खानदान गुर्बत वारे आलम में मुब्तला आहिनि। सर्वे प्रोग्रामनि में केतिरनि ई तंज़ीमनि ऐं आलमी फलाई इदारनि जे करप्शन जा बांडा ज़ाहिर, पर गुर्बत घटाइण जो को बि जामे मंसूबो अॼु ताईं न जुड़ियो। दादू ज़िले में 20 खां वधीक सरकारी तंज़ीमूं कम में मसरूफ़ कंहिं बि इदारे तरफ़ां ग़रीब खानदाननि जी मालिकी न कई वई आहे। खुराक जे आलमी इदारे तरफ़ां पाकिस्तान में ख़ुसूसी दादू ज़िले जे तालुके जोई ऐं लाॻापियल काछे वारनि इलाइक़नि में खाधे जी कमीअ सबब केतिरनि ई औरतनि जा ॿार पेट में ॼमण खां अॻु ई मरी वञनि था, जेको पिणु हिकु वॾो अलीमो आहे। सर्वे रिपोर्टनि मां मिलियल ॼाण मुताबिक़ काछो गुर्बत सर्वे में पहिरीं नंबर में शुमार कयो वियो आहे, जिते रोज़गार जा वसीला न हुअण करे माण्हू वेलनि जा वेला लंघण काटण ते मजबूर। मालदार माण्हू ज़कात ऐं फितरो कढण बजाए मख़सूस माण्हुनि खे कपिड़ा लटा खाद खुराक जो सामान वठी ॾियनि था। गरीब खानदान उहे ई अंग उगाड़नि में ईदूं गुज़ारीनि था। काछे वासियुनि सां यकजहतीअ तौर इलाइक़ाई तंज़ीम सिंध हुकूमत आलमी फलाई इदारनि ऐं ॿियनि तंज़ीमनि खे अपील थी कजे काछे मां गुर्बत सर्वे तहत गरीब खानदाननि जी फौरी तौर माली मदद कई वञे, जीअं उहे ॿियनि इंसाननि जी ख़ुशि ज़िंदगी बसर करे सघनि। मोहम्मद इस्माइल लांगा, तोंग न्यूज़, डरकबाला, दादू।